नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं ते मां अहम ख़बर शेयर करे रहिया कराची में जिथे वाटर पंप बाइक मार्केट वेझो नौजवान नारी जो लाश हथायो आहे। इतला ते रेस्क्यू अहलकार पहुची नारी जो लाश अस्पताल मुंतकिल कयो। लाश जी सुञाणप नाहे थी सघी। उम्र 20 साल आहे। रेस्क्यू अमलदारनि जो इहो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर मां अहम ख़बर शेयर करे वाटर पंप बाइक मार्केट वेझो नौजवान नारी जो लाश हथ कयो वियो आहे। इतला ते रेस्क्यू अहलकार पहुची नारी जो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। लाश जी सुञाणप न थी सघी आहे। उम्र 20 साल लॻी रही आहे। रेस्क्यू अमलदारनि जो इहो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर मां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं कराची मां जिथे वाटर पंप बाइक मार्केट वेझो नौजवान नारी जो लाश हथायो आहे। इतला ते रेस्क्यू अहलकारनि पहुची नारी जो लाश अस्पताल मुंतकिल कयो। लाश जी सुञाणप न थी सघी आहे।